अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, हींअर असीं सूरतुल ताहा ताईं पहुता आहियूं। हिन सूरत जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। इन जी अहमियत इहा आहे त जॾहिं मके जे मुशरिकनि जेके अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं लॻायूं हुयूं, जेके नूह अल्लाह असांजे क़ौम जा मशहूरु बुज़ुर्ग ऐं वलीउल्लाह हुआ, त चवंदा हुआ माण्हुनि खे त इन्हनि मूर्तियुनि खे वञी बीहंदव त इहे मूर्तियूं उन वलीउल्लाह ॾे आवाज़ थियूं पहुचाइनि जेको जन्नत में अलाह सां गॾु वेठो आहे। माना उन्हनि जो बि अक़ीदो त जेको माण्हू मरी थो वञे, हिन क़बर में कंहिंजो रूह कोन्हे ऐं उहे ओॾीमहिल जो ओॾीमहिल जन्नत में पहुचनि था। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी वधीक ॿुधाए त उहे पखीअ में उनजो रूह पियल आहे ऐं उते जन्नत जे वणनि ते खाइनि पियनि था। जॾहिं अलाह साईं क़यामत क़ाइमु कंदो, पोइ नवां जिस्म ठहंदा जेके 150 फुट वॾा हूंदा, पोइ ही रूह वापसि उन्हनि में ईंदो त हू उथी खड़ा थींदा। तंहिंजे करे हू मूर्ति पिया लॻाइनि त आवाज़ु पहुचाए। हिंदू बि मूर्तियूं लॻाइनि था उन बेश्त में पंहिंजनि बुज़ुर्गनि खे आवाज़ु पहुचाइण जे लाइ। त इन्हीअ जे करे छा पियो थिए त जेको सो हिननि जो जॾहिं इहो क़ुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़े पियो हरम में, मूर्तियुनि जे विच में निमाज़ पढ़ंदो हो, ईशा जी, मग़रिब ऐं पंहिंजो फजर जी, त माण्हू क़ुर ॿुधनि पिया। सो पोइ कुझु हाजियुनि ते जो असरु पियो पए त वरी हिन जो इनकम घटिजे पियो। इन्हीअ ते हिननि पंहिंजी असेंबली कॉल कई, जंहिंमें सभई सरदार जिन जूं मूर्तियूं हुयूं, कंहिंजूं 5, कंहिंजूं 8, कंहिंजूं 10, मीटिंग कॉल करे चयूं त इहो त मसइलो थी वियो, हाणे छा कयूं। हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अलाए छा पिए थो पढ़े ऐं माण्हू हुन ते असरु थो पए। तंहिं ते हज़रत उमर चयो त बसि ठीकु आहे, हाणे हद थी वई आहे, आउं वञी तव्हांखे शहीद करे थो आणे अचां, मां वञा थो, वञी क़तलु थो कयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो उहो तलवार खणी निकितो ऐं जॾहिं रस्ते में वियो पे कावड़ में, त दोस्त पुछियुसि त एतिरो चिड़ियो थो वञी, छा करणु थो वञी? चयईं त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थो करणु वञा। त चयईंसि त उहो त भली कर, पर हेॾे साम्हूं घर में तुंहिंजी भेण आहे, उहा क़ुर पे थी पढ़ई। पोइ सिधो घर वियो, उनखे धक ॿक हईं, रतु कढियईं ऐं उनजे खावंद खे बि धक हईं। पर पोइ भेण चयसि त तो हिन क़ुर खे पढ़ी ॾिठो आहे, चखी ॾिठो आहे? त चई छा आहे क़ुर में, हेॾे कर। हाणे इहा आहे सूरे ताहा जूं पहिरियूं 14 आयतूं जेके उन पने ते लिखियलूं हुयूं, जेके हज़रत उमर रज़ी अलाह ताला पढ़ियूं। ऐं इन पढ़ण खां पोइ हुनजो सॼो तबैयत नेचर चेंज थी वई। अखियुनि मां ॻोढ़ा वहणु लॻुसि त हीउ क़ुर अची, हीउ क़ुर आहे। त एॾो हिन ते इन 14 आयतुनि जो असरु पियो, जो साॻी तलवार खणी रसूलुल्लाह जे कदम में रखे कलमो पढ़ियईं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। अचो त अॼु असां सूरे ताहा में इहे आयतूं 14 ऐं 16 जेके पढ़ूं था, ॾिसूं तव्हां ते असरु थिए थो। हू त हिकिड़ो कटर काफ़र हो, कटर काफ़र जेको क़तलु करण पे वियो, हिन क़ुर उन खे मटाए छॾियो। अचो त असांखे मटाए थो, कोन थो मटाए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं आयत आहे सूरे ताहा जी, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का। छा मतिलबु आहे इन जो? इन जो मतिलबु आहे त हीउ क़ुर शरीफ़ जेकॾहिं तव्हां हिन खे पढ़ी हिन ते अमल कंदव त तव्हांजी लाइफ मुश्किल न थींदी। ला लितश्का, हे क़ुर तव्हांखे ॾुखियाईअ जे लाइ मोकिली कोन वियो आहे। हे त क़ुर जेकॾहिं अमल कंदव, माना कंदव, तव्हांजी सुखियाई थींदी, तव्हांजो रिज़्क़ वधंदो, तव्हांखे टेंशनूं ख़तमु थींदियूं, तव्हांजा ख़ौफ़ ख़तमु थींदा, डिप्रेशन कान थींदी। मा अंज़लना अलैकल क़ुरान, न मोकिलियो आहे असां, नाज़िल कयो आहे क़ुर तव्हांखे लितश्का, त तव्हां कंहिं मुशक़त में पओ, तकलीफ़ में पओ। पर ऑन द कॉन्ट्ररी, हीउ क़ुर पाक ॾिनो वियो आहे त जीअं तव्हां सुख सां रहो। हे हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु आहे, ऐं इहो ई जेको आहे सो क़तलु करण पे वियो। ऐं पोइ इहे आयत पहिरीं इहा पढ़ियईं ऐं उन खां पोइ ॿी आयत, हाणे वेठो ऐं पढ़े वेठो पने ते, हुननि खे खून धक हयां अथई, उहे बीठा अथसि मथां। अॻिते थी आयत चवे, हीउ क़ुर तव्हांखे तकलीफ़ ॾियण लाइ कोन आयो आहे,
हाणे हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनहु जूं त मूर्तियूं ऐं पेतियूं में ॾोकड़ खुटनि पिया त इहा त हिकिड़ी तकलीफ़ हुई, पर हे थो चवेसि त न न न न न हथ ई तोखे अलाह ताला वधीक पावर ॾींदो, वधीक इज़त ॾींदो, जो मतिलबु इहो आहे। अॻिते छा इला तज़किरतन लिमन यख्शा, बल्कि हे क़ुर पाक नसीहत आहे जेको हिन मां नसीहत वठी ऐं अलाह खां डिॼी। तंज़ील मिमन ख़लक़ल अर्द व समावात उला, हे को क़ुर शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन ठाहियो आहे, न को कंहिं माण्हूअ लिखियो आहे, हे नाज़ुल कयो आहे उन हस्तीअ खां जंहिं ख़लक़ल अर्द व समावात उला, जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, उन मोकिलियो आहे। आख़िर फ़र्क़ु पइजी वियो त हीउ क़ुर हूअं पिया चवनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो क़ुर पंहिंजे हथ जो ठाहियो आहे। हाणे तो चए थो मथां आयो आहे अर रहमान अलल अर्श इस्तवा, ऐं उहो रहमान उहो बाझारो अलाह पंहिंजे जेको आहे सो अर्श ते क़ाइमु आहे। लहू मां फिस समावात व मां फिल अर्द, ऐं सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान में उन्हीअ जी आहे। व मां बैनहुमा, जेको इन जे विच में आहे उहो बि उन्हीअ जो आहे। व मां तहत सिरा, ऐं जेको ज़मीन जे तरे में आहे उहे बि अलाह जूं शयूं आहिनि। पोइ चाहे ज़मीन मां सोन थो निकिरे, लोह थो निकिरे। अॻिते चयो इन तजहर बिल कौल, त जेकॾहिं तूं ॾाढियां ॻाल्हाईं थो, फ़इन्नहू यालम, त उहो बि ॼाणे थो, अल सिर व अख़फ़ा, ऐं जेकॾहिं ॻुझ ऐं पधरी ॻाल्हि करीं थो, दिलि में सोचीं थो, उहो बि अलाह ॼाणे थो। त तव्हांजी सिर यानी ॻुझ ऐं पधरो ॼाणंदड़ आहे, ऐं जेकॾहिं ॾाढियां ॻाल्हाईं तॾहिं बि अलाह ॾिसे थो। अलाह ला इलाह इल्ला हू, तंहिंजे करे सभु पावर हुन रब हिक जे हथ में आहिनि, अलाह जे हथ में आहिनि। छाकाणि त हीअ क्रिएशन सॼी हुन जी आहे, ज़मीन हुन ठाही आहे, ज़मीन जी मिटी हुन जी आहे, ऐं सिज हुन जो, चंड हुन जो, सॼी काइनात हुन जी आहे। त अलाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे जंहिंखां तव्हां घुरो। लहू अस्माउल हुस्मा, अलाह जा चङा नाला आहिनि। पोइ अलाह चयोसि, रहमान चयोसि, रहीम चयोसि, गफ़ूर चयोसि, यानी 99 हुन जा नाला आहिनि। ऐं इहे जेके आहिनि अॻिते अचे थी त हल अताक हदीस मूसा, त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे ख़ानदान खे वठी ऐं माइग्रेशन करे पंहिंजे सोहरे खां वञे पियो, त राति थी वई, त क़ुर थो चए त हल अताक हदीस मूसा, त पैगम्बर तोखे मूसा जी ॻाल्हि न पहुती आहे छा? इज़रा नारन, त उते ऊंदहि में जो वेठो त सर्दी लॻी पई, त परे खां बाहि नज़र आयसि। काल अहली, पंहिंजे घर वारनि खे चयईं, काल अहली कुसू, हिते तव्हां सुख थी वेहो, इनी आनस्तु नारन, त मां वञा थो, बाहि ॾिठी आहे, ल अली आतीकू मिनहा बि कबसन, उतां को टांडो खणी अचां, ओ अजिद अलल नार हुदा, ऐं वरी ॾस बि पुछी अचां अॻिते रस्ते जो। हाणे मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उते पहुतो बाहि वटि, त बाहि त कान हुई, उते त हिकु नूर जी रोशनी हुई। फलम मां अताहा नूदीअ या मूसा, जॾहिं उते पहुतो त आवाज़ु आयसि, ए मूसा इनी अना रबुक, चएसि थो त हीउ नूर जेको आहे मां तुंहिंजो रब आहियां। फ़खला नालइक, इहे जुतियूं लाहि, छाकाणि त इनक बि वादिल मुक़दस, तो आहे तूं पाक जाइ, जीअं मस्जिद में जुती लाहे वञबी आहे न, त उते उन टुकड़े में रब चएसि थो त छो त तूं पाक मैदान तो आहे में जुती लाहे। वाना अख़्तर तुक, ऐं तोखे मां सिलेक्ट कयो आहे। फस्ट में लिमा इहो आहे त कनु ॾेई तवजह सां ॿुध जेको तोखे हींअर मां इंस्ट्रक्शन्स ॾियां थो। हिन क़ुर बि अलाह जा इंस्ट्रक्शन इन लाइ बि शर्त आहे त कनु ॾेई तवजह सां ॿुधणो आहे, ऐं अहिड़े नमूने सां ॿुधो त जीअं तव्हांखे ख़बर पवे त मूंखे चवे छा थो। इन लाइ शर्त त तव्हां माना सां पढ़ंदव। ऐं छा थो चए, इन्ननी अन अल्लाह। हाणे आख़िरी आयत अथव, हज़रत उमर थो पढ़े वेठो, परेशान थींदो पियो वञे, अहिड़ी अरबी ऐं अहिड़ो क़ुर ॿुधी। इन्ननी अन अल्लाह, सचपुच त आउं आहियां अलाह, ला इलाह इला अना, मूंखां सवाइ ॿियो को महबूद कोन्हे, छो त सॼी कारखानो, सॼी काइनात, सॼो यूनिवर्स मां अकेले ठाहियो आहे। फ़अबुदूनी, तंहिंजे करे सिर्फ़ु मुंहिंजी इबादत कयो, मूंखे पुकारियो। व अक़िम सलात लिल ज़िक्री, ऐं मूंखे यादि करण जे लाइ निमाज़ क़ाइमु कयो। बसि इहो पनो पूरो थी वियो। एतिरे टुकड़े में हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनहु ते एॾो हैरान थी वियो क़ुर खे ॾिसी, ऐं त अलाह ताला कीअं थो ॻाल्हाए, कीअं पंहिंजी तारीफ़ थो करे, हैरत में पइजी वियो। भेण खे चई त हीउ क़ुर आहे? चई इहो क़ुर आहे। परेशान थी वियो, अखियुनि में ॻोढ़ा अचणु लॻसि।
ऐं इहा ई तलवार खणी सिधो वियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ऐं अंदरि आयो त साहिब जो तलवार खणी अची अचणु ॾिस। आयो ऐं तलवार पेरनि में रखे चई मां मुस्लमान थियो तव्हां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु त तव्हां ॿुधायो त 14 आयतूं तव्हां ॿुधियूं आहिनि त अलाह कीअं पंहिंजो इंट्रोडक्शन थो करे ऐं अलाह सॼो सच थो ॻाल्हाए ऐं पंहिंजो इंट्रोडक्शन करे थो। छा असां ते असरु पए थो कोन थो पए? हाणे छा थियो? उन खां पोइ हू वेठा आहिनि इंतज़ार में त बसि अचे ॾसींदो त असां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़तलु करे छॾियो। उन जे जाइ ते माण्हू डुकंदा आयसि, चई त न हो त जेको सो नबी साईं सां कचहरीअ में वेठो आहे ऐं कलमो पढ़ियो अथई मुस्लमान थी वियो आहे। ऐं अलाह ताला थो चवे त मई युरिदुल्लाह बी ख़ैरन युफ़क़िहु फ़ी दीन, अलाह जंहिंजो भलो चाहींदो आहे त उनखे हिन क़ुर जी सम्झ ॾींदो आहे, दीन जी सम्झ ॾींदो आहे। त छा असांजो अलाह माना जेकॾहिं अञा बि असां हिन रमज़ान में क़ुर खे सम्झी नथा पढ़ूं, माना अलाह ताला अञा असांजे बारे में इरादो ख़ैर जो कराई कोन थो। तव्हां कुझु कोन था कयो, अलाह जे तरफ़ां रकावट आहे तव्हांखे, तव्हांजे लाइ ख़ैर जो इरादो कोन थो करे। जे ख़ैर जो इरादो करे हा त तव्हांखे सम्झ ॾिए हा हिन जी। हाणे जो इहो किसो थी वियो त असेंबलीअ में वेठा, इंतज़ार में वेठा, ख़ुशीअ में वेठा त ॼाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहादत जी ख़बर पवंदी त वरी असांजी मूर्तियुनि ते पेतियुनि में पैसा पवणु शुरू थींदा, असांजो दीन वरी आम थी वेंदो। हे सॼो रुगो ॾोकड़नि कमाइण जो चकर आहे। अंग्रेज़नि बि असांखे हिते इन्हनि खे जेके आहिनि माण्हुनि खे जागीरूं ॾेई ऐं वरी सनदूं ॾेई वरी पोइ उन्हनि खे वॾियूं वॾियूं मज़ारूं घणे भाङे अंग्रेज़नि ठाराए ॾिनियूं त तव्हां इहो माण्हुनि खे भुलायो वेठा हुजो त मतां असांजे ख़िलाफ़ु जिहाद कनि, हटायो उन्हनि खे असली इस्लाम तां। त इहा जो हुन में ख़बर पहुती, यकदमि हुननि पंहिंजी असेंबली कॉल कई ऐं 2 रिज़ोल्यूशन पास कयूं। कहिड़ा? क़ुर थो ॾसे वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर। चई रिज़ोल्यूशन नंबर 1 त तव्हां मां केर बि क़ुर न ॿुधे। इन्हनि काफ़रनि चयो क़ुर न ॿुधो, छो त अरब आहे, हीअ अरबीअ में हो त हुननि खे त माना जी ज़रूरत ई कान हुई। छो त चई त जॾहिं उमर रज़ी अला ताला अना वञी क़ुर भेण वटि पढ़ियो आहे त मुस्लमान थी वियो आहे, त तव्हां बि ईअं कंदव, छो त हीउ क़ुर न आहे। हिन में एॾो असरु आहे जो जेको जेकॾहिं दिलि सां हिन खे ॿुधंदो त असरु पइजी थो वञे। इहा हुनखे ख़बर पइजी वई, पोइ खणी माण्हुनि खे भुलाइण लाइ चवंदा हिन में जादू आहे। त चऊं ठीकु आहे असां कोन था ॿुधूं। त ॿिए चयो त भला जेकॾहिं इहे जो मुस्लमान अचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत थो कराए मग़रिब में, फजर में ऐं इशा में, पोइ उते त ज़ोर सां क़ुर पढ़नि था। त जेके हाजी अचनि था उहो दाइरो करे क़ुर ॿुधनि था, उन्हनि जे करे त असांजी पेतियुनि मां हींअर इनकम घटि थियो आहे जो हाजी था ॿुधनि क़ुर। त चऊं त पोइ इनजो तरीक़ो आहे त अलगौफ़ी, अलगौफ़ी माना तव्हांजा उते वञो, दुहल खणी वञो, तूतारियूं खणी ऐं ढा ढा कयो त जेको इमाम क़ुर पढ़े थो रोके न पिया सघनि, पर जेको क़ुर जेको पढ़े थो त हाजी न ॿुधनि, ज़ोर सां दुहल वॼायो। पर पाकिस्तान में या इंडिया में अंग्रेज़नि साॻी अटकल कई त चऊं त असांखे त दुहल वॼाइण जी इन लाइ ज़रूरत न आहे जो इमाम त अरबीअ में पढ़ंदियुनि खे अरबी अचे ई कान थी। त चई पोइ छा कयूं? बसि इहो आहे त हिननि खां तर्जुमे खां रोकियो, त तर्जुमो न पढ़ूं। ऐं चई त तव्हां बि अलगौफ़ी, तव्हां दुहल वॼायो, तूतारी वॼायो, लअल्लकुम तग़लिबून, त तव्हांजो ग़लबो क़ाइमु रहे, सरदारी क़ाइमु रहे, न त या वेंदव सरदारी। वई न आख़िर में सरदारियूं, इहे सॼियूं मूर्तियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके फ़तह में ख़तमु कयूं। ऐं हू चाहिनि था त अवामुन्नास जानवर थिए। अलाह ताला क़ुर में चयो आहे जेको क़ुर खे सम्झी नथो पढ़े कल अनाम, उहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल, पर जानवरनि खे हे न जेके हे न कॾहिं क़ुर जी माना कनि। हाणे हे हिन फ़िरके में पिया आहिनि अंदरि, हुननि हुनखे ॻिचीअ में विधो आहे त मतां ही क़ुर हिन ताईं पहुचे माना सां। ऐं पोइ इहा ई ॻाल्हि अंग्रेज़नि इस्तेमालु कई इंडिया में। हे आहे द मिनिस्टर ऑफ द कॉलोनीज़ ऑफ ब्रिटेन। मां तव्हांखे बार बार इन लाइ ॾेखारियां थो त हिकिड़ी रिपीटेड शइ, क़ुर बि त बार बार ॿुधायूं था न। चए थो इहो क़ुर हथ में खणी छा थो चए? एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम्स होल्ड दिस क़ुर इन देयर हैंड्स वी कैन नॉट रूल ओवर देम। चए थो हीउ जेकॾहिं क़ुर मुस्लमाननि जे वटि हूंदो, असां मथां हुकूमत करे नथा सघूं। वी शुड रिमूव द क़ुर फ्रॉम देयर हैंड्स, त असां हिन क़ुर हिन जे हथनि मां कढूं, छो त कब्ज़ो त करे विया न। हाणे रिमूव कीअं कंदा? इन जी प्लानिंग ठाही त प्रिंटिंग बंदि कंदासीं क़ुर जी, ऐं स्मगलिंग करणु क़ुर अंदरि कोन ॾींदासीं, बॉर्डर ते सख़्ती कंदासीं, जीअं चर्स ऐं भंग ऐं नशेआवर शयूं या हीरोइन इहे जेके सरकार अचणु न ॾींदी आहे या चेकिंग कंदा आहिनि। ऐं ॿियो त जेके जेके मस्जिद में क़ुर रखियल आहिनि उहे सभु साड़े छॾींदासीं। त उते हिकिड़े माण्हूअ चयो त ॻाल्हि इहा आहे त ही उहा शइ न आहे।
छाकाणि त हीउ क़ुर जेको आहे सो इन्हनि जे दिलनि में हिफ़्ज़ आहे, ज़ेर ज़बर सूदो। हे हफ़्ते जे अंदरि वरी पननि ते क़ुर ठाहे वेंदा त हैरत में पइजी आहे। छाकाणि त क़ुर जी हिफ़ाज़त अलाह चई आहे, चए थो ईअं आहे न, मूंखे हाणे यादि अरे पूरी कान्हे, नज़ल ना हो ज़िक्र व इना लहू हाफ़िज़ून, असां क़ुर नाज़िल कयो आहे ऐं अलाह चए मां हिन जी हिफ़ाज़त कंदुसि। माना क़यामत ताईं इहो क़ुर ईअं ई रहंदो। त पोइ वरी हुन मिनिस्टर चयो ठीकु आहे, पोइ न त छा था कयूं, आर एलिनिएट मुस्लिम फ्रॉम द क़ुर। एलिनिएट माना अजनबी करे छॾियो। इहो अजनबी करण जो मतिलबु आहे त मना कयूं त तव्हां तर्जुमो न कयो, छो त अरबी पढ़ंदा त पिया पढ़नि, छो त हू त दोल पिया वॼाइनि, इन लाइ त हू हाजी बि अरब हा त क़ुर बि अरबीअ में त ॿुधनि पिया, दोल पिया वॼाइनि त आवाज़ु न अचे। हिते त आवाज़ जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं असांजे पाकिस्तान में ईअं हुजे हा त चवंदा त बाबा हिनखे अरबी ॿुधण ॾियो, दोल बोल न वॼायो, पर रुॻो माना न अचे हिननि खे हिनजी, त असीं छा था ॿुधूं। इहो ईअं कयो। वरी जॾहिं वाक़ई हिंदुस्तान ते जॾहिं उन वक़्त जो प्राइम मिनिस्टर हो विलियम ग्लेडस्टोन, त 29 डिसेंबर 1890 में, यानी 19 मई 1898 ते जे विच में प्राइम मिनिस्टर रहियो आहे। द 4 टाइम्स प्राइम मिनिस्टर ऑफ ग्रेट ब्रिटेन हू वंस हेल्ड द क़ुर अबव द हेड इन पार्लियामेंट एंड डिक्लेयर्ड एज लॉन्ग एज देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। असां अमुन कोन था क़ाइमु, माना असांजी हुकूमत नथी रही सघे जेकॾहिं क़ुर आहे। इहो साॻियो तरीक़ो मके जे मुशरिकनि वारो अंग्रेज़नि कयो, अॼु ताईं इहो हले पियो थो। इहा जेका इहो ख़ानदान जी विरासत आहे, जेके चवनि था क़ुर जी माना न कयो, इहे अॼु ताईं मौजूदु अथव। इहो साॻियो ख़ानदान आहे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम शहरी टाइम में मां आहियां शफ़ीअंद लाखो। अर्ज़ पे कईसीं त इन्हनि ब्रिटिश वारनि इहा साज़िश कई त मुस्लमान क़ुर खे अजनबी कयो, माना माना न कनि। इन लाइ हिननि टीमूं ठाहियूं जेके अॼु ताईं असां वटि मौजूदु आहिनि। अच्छा, हिते हाणे इहे जेके चवनि था क़ुर तव्हां माना करे पढ़ंदो त गुमराह थींदो, इहो वकड़ था ॾियनि ज़बान खे। जीअं इन्हनि खे फासाइबो त छा चवंदा, जीअं असां था चऊं त क़ुर जी तव्हां पंहिंजो तर्जुमो न कयो, त असां था चऊं त अदा असां पंहिंजो छो चरियाऊं, छा एॾी असांखे अरबी अचे एॾो पंहिंजो तर्जुमो कंदासीं। असां त उन्हनि आलमनि जो कयल तर्जुमो था पढ़ूं, त पोइ उन में असां कीअं गुनाहगार थींदासीं, पोइ इन में फासबा, पोइ इन में सुख थींदा। पर इहा वकड़ ॾेई बार बार चवनि तर्जुमा ई पढ़ो, गुनाहगार हो जाओगे। ऐं तंहिंजे करे अलाह ताला बि चयो आहे त इहे माण्हू अक्सरियत में आहिनि जेके मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। क़ुर में अलाह थो फरमाए, अम तहसबु, तव्हां सम्झो था ईअं, अन अक्सरूं यसमऊं यकलून, त अक्सरियत क़ुर खे ॿुधी ऐं सम्झे थी। जेको इहो नथो करे, इन हुम इल्ला कल अनाम, पोइ इहो इंसान न आहिनि जेके अलाह चए थो कलामुल्लाह मुंहिंजी गुफ़्तगू नथा ॿुधनि, बल इहे इन हुम इल्ला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर जानवर त जानवर आहे, इंसान जानवर माना अञा बि उन खां पुछड़ो। जानवर छा आहे? जेकॾहिं ढॻीअ खे गाहु ॾींदव त खीरु ॾींदी। अच्छा, छो था ढॻीअ खे गाहु ॾियो? इन लाइ खीरु थी ॾिए। तंहिंजे करे जेको क़ुर खे जेको हिन दुनिया में चए थो मां आयो आहियां त खाइण जे लाइ ऐं खावां इन लाइ थो त कमु थो कयां, माना जानवर ऐं ढॻे वांगुरु इन में रहे थो, माना हुनजो दुनिया में ॿियो कमु ई कोन्हे। ऐं हालांकि हिन क़ुर जे रस्ते इहे शींहं था थियनि, इंसाननि मां शींहं थी था वञनि ऐं मुल्क में ज़ुल्म ख़तमु था कनि। जेकॾहिं असांजे पाकिस्तान में पहिरीं त फ़िरके वारे त न हुजे हा, ॾिसो न पाकिस्तान जी फ़िरके वारी एॾी आहे जो 80% माण्हू ॿिनि फ़िरकनि जा आहिनि। 40% हिकिड़ो फ़िरको आहे जेको ॿिए जे लाइ चए थो त इहे गुस्ताख़ रसूल आहिनि, तंहिंजे करे वाजिबुल क़त्ल, माना 4 करोड़नि माण्हुनि खे चवंदा त इहे वाजिबुल क़त्ल आहिनि। ऐं हो वरी जिन खे चवंदा वाजिबु क़त्ल, उहे वरी हिननि जे नाले चवंदा त इहे शैतानी लश्कर आहे जेके असांजे हमिलो, माना इहे काफ़िर आहिनि। 80% त पाण खे मुस्लमान ई कोन था चवनि, हालांकि आहिनि सभई मुस्लमान असांजी नज़र में। असांजो नालो मुस्लमान आहे, असांजो नालो शियो कोन्हे, सुन्नी कोन्हे, देवबंदी कोन्हे, बरेली कोन्हे, समाकुम मुस्लिमीन। अलाह ताला तव्हांजो नालो मुस्लमान रखियो आहे, तंहिं करे पाण खे मुस्लमान चओ। सो अलाह फरमाए थो त पोइ इहे जानवर आहिनि, जानवरनि खां किरी पवंदा ऐं हुजणु शींहं खपे, पर पोइ क़ुर न सम्झण जे करे इहा रिढ जी खल पाए बेहिमत ऐं लूसी थी था वञनि, क़ौम इहे थी था वञनि, पोइ कंहिं कम जा कोन्हनि। हाणे हिन मुल्क में केॾी रुश्वत आहे, केॾो ज़ुल्म आहे, थाणनि में केॾो माण्हुनि खे ग़रीबनि खे कुटनि वेठा, आहे कंहिंखे हिमत? छाकाणि त तव्हां
तव्हां में हिमत कान्हे, तव्हां त रिढ जी खल पाए ऐं असां सभु लूसी थी वेही रहिया आहियूं। किथां एजिटेशन कंदासीं? किथे मुल्क में करप्शन कीअं ख़तमु थींदी? अल्लाह ताला अॻिते फरमाए थो, इन सात आतियतुन, क़यामत लाज़मनी अचणी आहे, उकाद उख़फ़ी आहे, लेकिन उनजी मां शेड्यूल ज़ाहिर नथो कयां, मां तव्हांखे डेट नथो ॾियां। छो त जेकॾहिं डेट ॾिए त पोइ सभु मसइले में गिड़ी पवंदा। पोइ अलाह जेको इम्तिहान ॾिए थो, इम्तिहान में शर्त आहे त अलाह खे बग़ैर ॾिठे हिन क़ुर खे ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत खे सचो सम्झी अमल कनि। सो चए थो त मां इन लाइ इन जी डेट नथो ॾियां त ॾिसूं त तव्हां छा था कयो। लितुज़ा कुल नफ़्सिम बिमा तसा, त सभु कंहिं जीअ खे कोशिश जो बदिलो ॾिए। पर तव्हांखे ठग मिलंदा जेके तव्हांखे हिन क़ुर खां रोकींदा। त अलाह क़ुर में थो चए, फला यसुदन्नक अन्हा मन ला युमिन बिहा वतब हवा फतरदा, तंहिंजे कर जेको उनखे नथो मञे ऐं उहे पंहिंजनि ख़्वाहिशुनि जे पोयां लॻल आहिनि, से तोखे फेराए हलाक न कनि। इहे तव्हांखे ठग ॾोकड़ कमाइण वारा धंधो कनि ई कोन था। रुगो चंद ॾोकड़ असांखे ॾियो, पोइ चंदनि जे नाले में आधा देग में त आधा जेब में, ऐं पंहिंजो धंधो को कोन अथनि। जंहिंजो धंधो न आहे उहो अलाह जो वली थी नथो सघे। ऐं जे पुछबो छो त चवंदा असां साईं सॼो ॾींहुं दीन जो कमु था कयूं। पोइ चवंदासीं तव्हां इमाम मालिक खां बि वधीक कमु था कयो, उहो बि असर खां पोइ दुकानु हलाईंदो। इमाम अबू हनीफ़े खां बि वधीक दीन जो कमु था, उहो तिजारत कंदो। सो मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उते पहुतो आहे उन जाइ ते जिते रोशनी आई, त अलाह इंट्रोडस करे त मां तुंहिंजो रब आहियां ऐं हीउ सॼो सिस्टम मूं ठाहियो आहे, मां तोसां ॻाल्हायां थो। चएसि थो वमा तिल्क बि यमीन की या मूसा, हथ में लठ हस न जेका ॿकरियूं वारी, चई हथ में छा अथई? काल ई असाया, चई सही हीअ मुंहिंजी लठ आहे, अत वक उहा लही आहे, वाउश बिहाल आहे गनमी, चई इन ते मां टेक बि ॾींदो आहियां ऐं पंहिंजा ॿकरियुनि खे चारींदो आहियां। वली फी आहे मार उखरा, इन में मुंहिंजे लाइ ॿिया फ़ाइदा आहिनि। हाणे छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त लठ खे नांग करिणो हुअसि, तॾहिं पहिरीं चएसि थो त हे हथ में निहार छा अथई? छो त जेकॾहिं ईअं नांग करे त मूसा अलैहिस्सलाम सम्झिया त मां लठ घर छॾियां, हथ में भुल में नांग खयों थो अचां। तॾहिं हुनखे अटेंशन ॾियारियईं त तुंहिंजे हथ में कहिड़ी शइ आहे, त सॼो ॾसियईंसि। काल अलके हा या मूसा, चई हिनखे थोरो हिन परते उछला, त हुकुम अलाह जो आयो त हिन परते खणी उछलाईंसि। अलका हा फ़ैज़ा ही हयतुन तसां, वॾी भला थी पई। काल ख़ुज़ा वला तख़फ़, चई वठीसि हिनखे, हथु विझीसि ऐं ड्रिज न, स नुईद आहे सीरत उला, त इनखे मां वरी साॻियो ई लठ करे छॾींदुसि। वरी चईं वज़मुम यदक इला जनाहक, चई हिन हथु विच बगल में हीअं करे कढ ॿाहिरि, तख़रुज कढ ॿाहिरि, त बेईदाओ में गैर सुई, त जीअं जीअं न अछो बल्ब ॿरंदो आहे ईअं ॿरणु लॻो। आयतन उखरा, इहा ॿी निशानी अथई, ले नुरियक मिन आयातिन अल कुबरा, जे तोखे पंहिंजूं वॾियूं निशानियूं ॾेखारियूं। इज़हब इला फ़िरौन इन्नहु तग़ा, हाणे तूं वञ फ़िरौन ॾे, ऐं उहो नाफ़रमान थियो आहे। हाणे ॾिसो न, फ़िरौन हिकिड़ो जाबर हुकुमरान हो जेको उन मुल्क ते वॾो कंदो हो। अलाह चाहे त हिकिड़े धक सां मुंडी लाहे छॾेसि हा, लेकिन अलाह हिन दुनिया जो सिस्टम फ़रिश्तनि जे मदद सां चेंज कोन कंदो, न को मथां फ़ौज ताईं, उहो तव्हांजे थ्रू कमु कराइण थो चाहे। तव्हां जेकॾहिं हिमत कंदव त अलाह जी तव्हां सां मदद शामिलु थी वेंदी। लिक में फ़रिश्ता तव्हां सां गॾु थींदा, पर इहो चवंदा हाणे असां हिते वेठा हुजूं पंहिंजो रिढ जी खल पाए ऐं अलाह जेको इन्हनि खे करे ईअं कोन्ह थींदो। त इन फ़िरौन खे बि चाहे हा अलाह त ख़तमु करे हा न, ज़ुल्म पे कयईं, चई तूं वञ ऐं तूं वञी कर, पोइ मुंहिंजी तोसां मदद आहे। इज़हब इला फ़िरौन इन्नहु तग़ा, तूं वञ फ़िरौन ॾे, इहो ज़्यादती थो करे। त छा हो त मूसा अलैहिस्सलाम हक़ीक़त में हिनखे फ़िरौन खे कंहिं नजूमिन ॾसियो। नजूमी त हाणे शैतान ॾसींदा, छो त शैतान आसमान जो कनु ॾींदा, अचे ॾसियऊं त हिकिड़ो ॿारु पैदा थींदो तोखे कुहंदो। तंहिं ते हुन चयो त जेको ॿारु जंहिंमें कुहोसि, सभु ॿार उन ज़माने में जेके ॼमंदा हुनखे ज़बह कंदो। पर पोइ हिननि खे अलाह ताला हिन जी वालदा मोहतरमा खे सम्झायो त तूं हिनखे ॿेड़ी में विझी दरिया में हलाए छॾ। उहा ॿेड़ी वरी अचे हिन फ़िरौन जे महल वटां लंघी, उहा नरड़ी, ऐं त हुनजी घरवारीअ खणी त अलाह ताला मोहबत विझी छॾियसि, मां हिन ॿार खे चंबड़ी पिया, मां हिनखे कोन्ह छॾींदुसि। त इहो मूसा अलैहिस्सलाम जवान फ़िरौन जे महल में थियो। लेकिन पोइ हिकिड़े माण्हूअ खे धकु हणी मारे विधईं, त क़ानून त क़ानून आहे। त पोइ उतां वठी भॻो ख़ौफ़ खां ऐं अचे हिते मदियन में आयो, उते पंहिंजे ॿकरियूं चारियईं, शादी कयईं। त हाणे साॻे फ़िरौन ॾे थो मोकिलेसि। त मूसा अलैहिस्सलाम त डिॼी वियो, अची न मुंहिंजे मथां त खून जो केस लॻो पियो आहे, पुलिस मूंखे ॻोल्हींदी हूंदी, हाणे वापसि वञी वञा त ॾकी अचे थो। काल रब इश्रह ली सदरी व यसर ली अमरी, पहिरीं त अलाह साईं
तव्हां जेको आहे न मुंहिंजे लाइ सीनो खोल ऐं मुंहिंजो कमु मूं लाइ सवलो कर। बाक़ी मुंहिंजी ज़ुबान में हबक आहे, वहलुल उक़दत में लिसानी, इहा हबक ला यफ़क़हू कोली, त मुंहिंजी ॻाल्हि त सम्झनि। ऐं ॿी ॻाल्हि त अकेलो मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो कमु आहे। वजली वज़ीरनि में अहली हारून अख़ी, मूंसां गॾु मुंहिंजो वज़ीर मुक़ररु कर, हारून जेको मुंहिंजो भाउ आहे। अशदुद बि अज़री, त इन सां मां मज़बूत थींदुसि, मुंहिंजी सघ कर। उहो अशरकूफ़ी अमरी, ऐं मुंहिंजे कम में हिनखे भाईवार कर, इहो मूंसां गॾु हले। अलाह चएसि थो त वस्ताना तो कले नफ़्सी, तोखे मां ख़ासि हिन कम जे लाइ बनायो आहे, इन कम जे लाइ। इज़हब अंत व अख़ूक बि आयाती, चई ठीकु आहे, तूं बि वञु ऐं पंहिंजे भाउ खे बि खणी वञु, ऐं ॿ जेके निशानियूं तमामु कहिड़ियूं, लठ मां नांग ठहणु या हथु बलब वांगुरु ॿरणु। वला तनियाफ़ी ज़िक्री, लेकिन मुंहिंजी मदद तोसां आयो जो शर्त आहे हिकिड़ो। वला तनियाफ़ी ज़िक्री माना मुंहिंजो ज़िक्र कंदो रहिजांइ, इन में सुस्ती न कजांइ। ॾिसो न ख़ुदा जी कुदरत। हाणे असां त चऊं था त रिश्वत जो निज़ाम ख़तमु कंदासीं, तव्हां ज़िक्र कयो था, अलाह जो ज़िक्र कयो था, हर वक़्तु तव्हांजे ज़ुबान ते ज़िक्र हुजे। ऐं अफ़ज़ल कहिड़ो आहे? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहुल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहुल अज़ीम। चवंदा हिन खां वधीक को ज़िक्र कोन्हे। इन ॿिनि जुमिलनि जे लाइ रसूल फरमायो आहे त कलमतान, ॿ जुमिला आहिनि, ख़फ़ीफ़तान अल लिसान, सुभान अल्लाह व बिहम्दिही, ज़ुबान में सवलड़ो आहे चवणु। ख़फ़ीफ़तान अल लिसान, हबीबतान अल रहमान, अलाह खे ॾाढा वणनि था। सकीलतान फिल मीज़ान, ऐं इन्हनि जो वज़न तुरण में ॻरो आहे। पोइ तव्हां कयो था, इहो कंदव त इहो कमु थींदो न। त हिन खे बि चए थो वला तनियाफ़ी ज़िक्री, माना मुंहिंजी यादि में ढिराई न कजो। इज़हा इला फ़िरौन इन्नहु तग़ा, वञो फ़िरौन ॾे, उन वॾो ज़ालिम आहे, ॾाढो ज़ुल्म थो करे, हुनजा ॿार मारिया अथसि। अलाह हिनखे सज़ा ॾियणु थो चाहे, पर को फ़रिश्ता ॾंडा खणी कोन ईंदा, तव्हांजे हथां इहो कमु कराईंदो। पर चए थो वञण सां वञी हुनखे गार गंद न कजो, हुन ते यकदमि बसि रोब न कजो त मां नबी आहियां, मां हीअं थो कयां। पहिरीं उनखे ऑप्शन्स ॾिजो। फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिनन, ऐं इन्हनि सां नरमीअ सां ॻाल्हाइजो। लहू यतज़क्कर, त थी सघे थो सुधरी पवे, उहो यक्षा ॾिजे। अलाह बि ईअं नथो चए त वञी फ़िरौन जो कंधु कयो, पर पहिरीं हुन ते ही क़ुर पेश कयो, प्यार पेश कयो, हुनखे दलील ॾियो, सुधरी पवे। अलाह कंहिं बि ज़ालिम, कंहिं बि राशीअ जे लाइ कोन थो चए जो कंधु कटियो, बल्कि उनखे चांस ॾियो त सुधरी वञे। अलाह चाहे थो त इहो राशी ऐं ज़ालिम माण्हू बि जन्नत में वञे, त उन खे बि तव्हां क़ुर पहुचाइणु। हे जेको मुंहिंजो हींअर सहरीअ में प्रोग्राम हले थो, मां त अलाह खां दुआ थो कयां त अलाह साईं इहे जेके ज़ालिम आहिनि, जेके रुश्वत कनि था, जेके ॿनियुनि ते कब्ज़ो कनि था, अलाह पाक इन्हनि खे इहो सहरी जो प्रोग्राम ॿुधाइणु ॾिए त हीउ क़ुर ॿुधनि, त उनखे अहसासु थिए त रिज़्क़ अलाह जे हथ में आहे। तव्हांजो रिज़्क़ कहिड़ो आहे? रिज़्क़ जी डेफिनेशन माण्हुनि खे नथी अचे। रिज़्क़ जी डेफिनेशन जेको तव्हां खाई हज़म कयो, इहो तव्हांजो रिज़्क़ आहे। जेको कपिड़ा पाए चोड़ियव, इहो तव्हांजो रिज़्क़ आहे। या अलाह जे रस्ते में या ग़रीबनि जी मदद कयव, इहो तव्हांजो रिज़्क़ आहे। इन खां अलावा इहा प्रॉपर्टी आहे, तव्हांजे मरण खां पोयां अलाए तव्हांजा पोटा पोटराण छा कंदा, इन में कीअं कंदा, इहो तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन। जो तव्हां बैंकुनि में ढेर कंदा था वञो, ढेर कंदा था वञो, डॉलर वठी ॿाहिरि रखो था, तव्हांजो आहे ई कोन इहो रिज़्क़। तव्हांजो त उहो जेको तव्हां खाओ था। त अलाह करे त मन इन्हनि खे इहा सम्झ में अचे ऐं हिन मुल्क में सुधारो अचे। त हज़रत हारून जो चयो त मूंखे बि तो वठी वञे, त हुन हज़रत मूसा खे चयईं त हाणे हलूं था, तोखे त माण्हू मारे आयो आहीं, हाणे वरी मूंखे बि माराईंदे। त वरी ॿिन्ही अलाह खे चवंदा काला रबना इन्नना नख़ाफ़ ऐं यफ़रुत अलैना ओ यतगा, जीअं अलाह साईं असीं ॿई हाणे डिॼूं था त जेको आहे सो असां ते मथां ॾाढा करे या ज़्यादती करे। त अलाह चयो काल ला तख़ाफ़ा, चई ॿई ॼणनि खे मां तव्हांखे ॿुधायां थो, बिल्कुलु दिलि मां ख़ौफ़ कढी छॾियो। इन्हनि मां को मां अस्मा वारा, आऊं तव्हां सां गॾु आहियां, मां ॿुधां थो ॾिसां थो। जेकॾहिं असां बि हिन मुल्क में सुधारे आणण जे लाइ जमायत ठाहींदासीं, अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी जमायत शोबान मुस्लिमीन जी, ख़ालिद महमूद अबाई जेको डॉक्टर इसरार जो शागिर्दु आहे, उन जमायत ठाही आहे। ख़ैर मां त हुन में शामिलु थियो आहियां, अलाह करे त ताक़त पकड़ींदी त इहो कमु बि थी सघे थो। सो अलाह चयुसि मां तव्हां सां गॾु आहियां, डिॼो न, मां ॿुधां थो ॾिसां थो। ऐं आती आहे, पोइ उन वटि वञो ऐं ॻाल्हायोसि। छा ॻाल्हाईं? चयोसि फ़क़ूला इना रसूला रबिक, असां ॿई अलाह जा रसूल आहियूं। अर्सिल माना बनी से, असीं रुॻो इहो था चाहियूं त जेको तूं हिन अवाम नास ते ज़ुल्म कयो आहे, जंहिं ग्रुप ते, इन्हनि खे छॾे ॾे, इहे वञनि हलिया।
वॾा तुअज़िम इन्हनि खे अज़ाब न ॾे, छो त इन्हनि खे नौकिरियुनि में तो रखियो आहे, उन्हनि जूं मायूं बानियूं करे रखियूं अथई, ज़ुल्म पे थो करी, उन्हनि खे बानो करे थो हलाई, उन्हनि ते अज़ाब न कर। कद जे नाक बि आयत में रबिक, बाक़ी असां ॿिनि ॼणनि खे तूं मञींदे त कोन, असां तव्हां वटि अलाह जे तरफ़ां कुझु निशानियूं आंदियूं आहिनि। सलामुन अला मन नितबियल हुदा, ऐं जेको सिधे रस्ते ते हले तुंहिंजी सलामती आहे, पोइ तूं बि कामयाबु थी वेंदी। ब्रेक वठूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। प्रोग्राम सहरी टाइम में शफ़ीमंद लाखो। सो विया हुनजे दरबार वञी बीठा, हाणे वञी था ॻाल्हाइनि, छा था चवंसि, इना कद उही इलैना, चई ॻाल्हि ॿुध फिरौन, तकड़ न कर, असांखे अलाह जे तरफ़ां इंस्ट्रक्शन मिलिया आहिनि, अनल अज़ाब अला मन कज़ब वतवला, ऐं उन खे अज़ाब थींदो जेको मूंखे असांखे सचो न सम्झंदो, असांखे कूड़ भाईंदो ऐं मुंहुं मोड़ींदो। त फिरौन वाइड़ो थी वियो। काल फमन रबकुमा या मूसा, तुंहिंजो वरी ॿियो कहिड़ो रब आहे, रब त मां आहियां, तूं वरी नओं रब करे आई, केरु आहे तुंहिंजो रब? त मूसा अलैहिस्सलाम काल रब्बुन लज़ी आता कुल शइ ख़लक़हु सुम हदा, असांजो रब उहा जंहिं हर शइ खे पैदा करे ऐं हिन धरतीअ ते रहण जे लाइ उन्हनि खे उहा शयूं ॾिनियूं आहिनि ऐं हिदायत कई आहे। त फिरौन चयो अच्छा, हाणे तूं अॼु मूं वटि आयो आहीं ऐं चईं थो तो वारो रब आहे को, त चए थो काल फमा बालुल कुरून उला, पोइ जेके तुंहिंजे अचण या तुंहिंजे ॼमण खां अॻु में मरी विया उन्हनि जो रब कहिड़ो? त मूसा अलैहिस्सलाम चएसि थो काल इल्मु हा इंद रबी फी किताब, जी इहा त हाणे रब खे ख़बर आहे, अलाह वटि सॼो रिकॉर्ड आहे, ला यज़िल रबी वला यनसा, मुंहिंजो रब न को भुलिबो आहे न को विसारींदो आहे। ऐं पोइ लक़द अरैना आयतना कुल्हा, पोइ ॿई जेके मौजा हुनखे ॾेखारियऊं, कज़ब अबा, ऐं इनकार कयईं ऐं कूड़ भाईं। त चवनि थो त हा मां तव्हांखे सुञाणा। काल अजीत नाले तुख़्रिजना मिन अर्ज़ना बिसरी मूंसां, चई तूं जादू सिखी आयो आहीं ऐं तूं हिन मुंहिंजे मुल्क ते कब्ज़ो करणु थो चाहीं, तंहिंजे कर फल नाती यनकुम सहरनि मिसलू, मां अहिड़ा जादूगर वठी थो अचां ऐं तुंहिंजे असांजे विच में इहा जादुनि जो मुक़ाबिलो कराईंदासीं, ऐं उहो हिकिड़ो टाइम फिक्स थियो आहे, इन ते तव्हां बि अचो असां बि ईंदासीं। ऐं उहो जेको ॾींहुं मुक़ररु कयईं उहो जशन जो ॾींहुं हुनजो हूंदो, ऐं उन ॾींहुं मंझंदि जो माण्हुनि खे जमा कयो वियो, फ़तवल्ला फिरौन फ़जमा कयो अता, ऐं पोइ फिरौन आयो ऐं जेको आहे सो घर ॾांहुं मोटियो ऐं पंहिंजा फंदा गॾु कयईं। हाणे उते जादूगर जो गॾु थी विया, त जेसिताईं माण्हू अचनि तेसिताईं उहो जादूगर ऐं मूसा अलैहिस्सलाम ऐं विच मैदान ते वेठा हुअनि, त जादूगरनि खे थो मूसा अलैहिस्सलाम चवे, काल मूसा वई लकुम ला तफ़्तरू अलाह कज़बा, चए थो ॾिसो ईअं न कयो, ख़राबी तव्हां कूड़ न ठाहियो, तव्हांजो सॼो जादू जेको आहे कूड़ आहे, ऐं जेको आहे सो जेकॾहिं ठाहियो अथसि त उहो मुराद खे न पहुचंदो। फ़युस हित कुंभ अज़ाब वक़द ख़ा मन इफ़्तर, तव्हां इहो जादू त कूड़ो ठाहियो आहे, इहे माण्हुनि जे नज़र ते तव्हां कयो था। पोइ फ़तनाज़ो उमिरो बेनहुम, असुर न जो आहे, पोइ जादूगर पाण में बहस करणु लॻा ऐं सोचणु लॻा त हे कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे। त माण्हुनि हुननि खे मोकिलियो, चईंदे न तव्हां डिॼो न, कालू इन हाज़ान साहिरान, इहे ॿ जादूगर आहिनि, इहे चाहिनि था त तव्हांखे अव्हांजे मुल्क मां लोधणे अव्हांजी बिल्कुलु चङे मज़हब खे विञाइणु घुरनि था, इहे अटकलूं करे वेठा, तव्हां हिन खां न डिॼो। फज मऊ कई दकुम, तव्हां पका थियो ऐं पंहिंजे जादू खे जमा कयो ऐं गॾु करे वरी सिफ़ूं ॿधी अचो, अॼु जेको ॾाढो थियो सो बेचक छुटो। फिरौन ऑडर कयो, शुरू थियो त उन्हनि जादूगरनि चयो मूसा अलैहिस्सलाम खे त भला पोइ तूं जेको कुझु ॾेखारण अथई तूं पहिरीं कर या असां कयूं, त मूसा अलैहिस्सलाम चयो न पहिरीं तव्हां कयो। त हुननि छा कयो, जो जेके उन्हनि रसियूं ऐं लठियूं जेके आहिनि हिन मैदान ते जो हिन उछलायूं, त इहो ख़यल इलैहिम सेहर हिम, त माण्हुनि ते हेपनाटाइज़ थी वियो ऐं उन्हनि इहो महसूसु कयो अनहा तसा, त ॼण कोई ड्रोड़नि थियूं वेठियूं, माना ॼण बलाऊं थी वञनि। औजस फी नफ़्सी ख़ीफ़तन मूसा, त मूसा अलैहिस्सलाम ते हेपनाटाइज़ त उन ते बि थी वियो, त उहो बि ख़ौफ़ में डिॼणु लॻो। त अलाह जो वही आहे, कुलना ला तख़फ़, न डिॼो, इन क अंतल आला, तूं कामयाबु थींदे, ग़ालिब थींदे, अलक माफ़ी यमीनिक, तूं उछलाई लठ, हिन जो लठ उछलाई, तलकफ़ मां सनऊं, त असुली न आंगो, उहो बुख में हुननि जूं सॼियूं रसियूं ऐं लठियूं खाई वियो। त इन मां सनऊं क़ईद साहिर वला युफ़िल साहिर हेसता, तिन करे जेको जादू बणायो अथऊं सो फ़िरेब आहे, ऐं जादूगर जिते वेंदो कोन छुटंदो। हाणे जो उहो असली नांग हुननि जूं लठियूं ऐं खाई वियो, त उहो त साइंटिस्ट आहे न, जादूगर जेके हिप्नाटाइज़ करे था सघनि ऐं लखनि माण्हुनि जे नज़र ते हू सहर करे था छॾनि, त उहे त साइंटिस्ट आहे।
त साइंटिस्ट माण्हूअ खे जेकॾहिं हक़ीक़त ख़बर पए त उहो जल्दी असरु थो थिए पोइ उल्की सरतन सुजदनि सभु सजदे में किरी पिया ऐं चवण लॻा कालू आमना बिरब हारून मूसा हा इहे सचा आहिनि ॿई नबी आहिनि असां हिनजे रब खे ईमान था आणियूं तंहिं ते जेको आहे सो फिरौन चिड़ी पियो चई त जेको आहे सो तव्हां हाणे मां माना कयो थो वञा चई त मां तव्हांखे इजाज़त ई कान ॾिनी ऐं तव्हां हिननि खे मञी वियो इन हू ल कबीर कुमुलज़ी अलमसर इहो तव्हांजो वॾो जादूगर आहे ऐं तव्हांजा शागिर्द आहियो हाणे अचो त मां तव्हांजा हथ थो कटियां या तव्हांजा पेर मुख़्तलिफ़ पासनि खां या उसल बन कौफ़ी जुज़ी नखल या तव्हांखे कोका हाणे मां खजीअ जे वणनि ते तव्हांखे टंगिया थो ऐं तव्हांखे ख़बर पए त अज़ाब कंहिंजो सख़्तु आहे हू साइंटिस्ट आहे उन्हनि चयो कालू लन नो सिरक अलामा जानम भईना चई बाबा असां वटि जेको दलील आयो आहे हाणे असां वटि तिन जे करे असां वटि जेको चिटनि दलील मां जेकी असां तिन ते जंहिं असांखे पैदा कयो तंहिं ते तोखे कॾहिं ज़्यादती न ॾींदासीं असीं तो परवाह कोन्हे ऐं फ़क़्स मां अंत काज़े तोखे तोखे सज़ा ॾियणी आहे ॾे ऐं जेका इन मां तग़ज़ी हाज़ी हया दुनिया तूं हिन दुनिया में सज़ा ॾींदे पर असां आख़िरत में बची वेंदासीं इन आमना बि रबना लखफ़िरना असां बेशक पालहार ते ईमान आंदो आहे असांजी ख़ताऊं माफ़ु करे असां ज़ोरी तो असांजे मथां करे जादू पे करायो वल्लाहु ख़ैरु अबका बेशक अलाह भलो सदाईं रहण वारो आहे हे जेके साइंटिस्ट आहिनि इहे ईज़िली इस्लाम ते अचंदा आहिनि क़ुर खे ऐं इहा ई ॻाल्हि अलामा इक़बाल खे त असर हाज़िर के तक़ाज़ाऊं से लेकिन असर हाज़िर मां जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी मॉडर्न टाइम ईंदा त उन शैतान इब्रीस पियो चवे त मूंखे ख़ौफ़ आहे हो न जाइ आशिकारा शरह पैगम्बर कहीं त इन साइंटिस्ट दुनिया में अंग्रेज़नि में इहो क़ुर जेको आहे सो ज़ाहिर नथी पए ऐं नबी करीम जी जेका शरीयत ज़ाहिर नथी पए तंहिंजे करे आहे जेको स्टीफन चए थो त रिटर्न ऑफ द गॉड हाइपोथेसिस माना जेको 3 साइंटिस्ट डिस्कवरीज़ दैट रिवील दैट माइंड बिहाइंड द यूनिवर्स अल्लाह आहे इहे साइंसदान हींअर रिवोल्यूशन कनि पिए था हिकिड़ो हो जंहिं 7 किताब लिखिया देर इज़ नो गॉड 7 दफ़ा लिखियईं पर 8हों दफ़ो जॾहिं हिन हीउ माण्हू आहे ही चेंज इज़ पोज़ीशन एंड स्टेटेड दैट ही नाउ बिलीव इन ऑफ एन इंटेलिजेंट क्रिएटर ऑफ यूनिवर्स चए थो हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे मां 7 किताब लिखिया आहिनि त को ख़ुदा कोन्हे पर हाणे मूंखे हिकिड़ो एविडेंस मिलियो आहे त हिन यूनिवर्स जो को इंटेलिजेंट क्रिएटर आहे ऐं माण्हुनि खे शॉकिंग करे छॾियईं कहिड़ी हीअ DNA हे जेका DNA आहे इहा आहिनि 4 अखर इहा सॼी DNA जी जेके हिन कोड ॾिठा त चई जेनेटिक कोड इज़ 1 in million चए थी नथो सघे इहो ऐं उन खां पोइ वरी हीउ ॿियो आहे गेरी विल्स वाट द क़ुर मेंट चवणु लॻो गेरी विल्स इन शिकागो ह्यूमैनिटीज़ फेस्टिवल सेड आई एम अशेम्ड हे वॾो साइंटिस्ट हो चए थो मूंखे अॼु मां शर्मसार आहियां दैट आई रेड द क़ुर सो लेट त मां इन लाइफ मां क़ुर खे पोढ़ो थी चो पढ़ियुसि आफ्टर आई रेड इट ऐं जॾहिं मां क़ुर खे पढ़ियो आहे आई रोट अ मैसिव बुक मां हेॾो किताबु लिखियो आहे जंहिंजो उनवान आहे वाट द क़ुर मेंट एंड वाए इट मैटर्स त क़ुर छा थो चाहे ऐं उहो अहम छो आहे एंड आई नाउ आई बिलीव इन अल्लाह इहे न साइंटिस्ट इन्हनि जो असरु थो थिए हे एनस्टाइन छा थो चवे एनस्टाइन क़ुर जे बारे में चए थो त क़ुर इज़ नॉट अ बुक ऑफ अलजेब्रा आर जियोमेट्री बट अ कलेक्शन ऑफ रूल्स ही को मैथमेटिक्स जो किताबु कोन्हे पर हिन में कानून आहिनि विच गाइड ह्यूमन बींग्स जेको इंसाननि खे रस्तो थो ॾेखारे टू द राइट वे सही रसे द वे विच द ग्रेटेस्ट फिलासफर आर अनएबल टू डिक्लाइन इट ऐं वॾा वॾा फिलासफर उहो जेको रस्तो क़ुर वारो जॾहिं ॾिसनि था चवनि था इन खां को बहितर रस्तो कोन्हे को आइंस्टाइन इहा ॻाल्हि थो करे तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो त या माशर जिन वल इंस जिनो इंसानो जेकॾहिं तव्हां ताक़त अथव त भली तव्हां ज़मीन जे ग्रेविटीअ खां मथे ख़िला में वञो हलिया भली वञो पर ला तनफ़ू इला पर इन लाइ तव्हांखे पावर खपे माना अलाह इनकार कोन थो करे त तव्हां ख़िला में न वञी सघंदव पर चए थो ला तनफ़ुज़ून न ग्रेविटीअ मां नथा मथे वञी सघो इला बे सुल्तान पावर खपे ऐं कहिड़ो पावर आहे हे चए थो त तव्हां हितां ज़मीन मां ॿाहिरि वञी सघो था ऐं ॾिसो हे चंड ते पहुता आहिनि अलाह इजाज़ ॾिनी पर पावर खपे छो त एॾो हुनखे पावर खपे जेको हुनखे प्रोपेल करे मथे खणी वञे ऐं उन खां पोइ ए वर्स चेंज में लाइ हे साइंटिस्ट आहिनि चवंदा क़ुर जी हिकिड़ी आयत असांखे तब्दील करे छॾियो हे सभु साइंटिस्ट बीठा आहिनि चवंदा ए वर्स चेंज माई लाइफ हे ॿिया आहिनि ॿियो थो चए वे आई रिवर्टेड टू इस्लाम द क़ुर हैज़ ऑल द आंसर्स मुस्लिम रिवर्ट स्टोरीज़ हे भाई आई रेड द क़ुर एट नाइट एंड इट चेंज मी हे थो चए आई चैलेंज द क़ुर बट एंडेड अ मुस्लिम चए थो मां क़ुर मां ग़लतियूं पे कढियूं पर मुस्लमान थीसि ऐं हे थो चए प्लान टू बैन क़ुर बट ही बिकेम मुस्लिम नाउ पहिरीं हिन चयो त क़ुर खे बंदि कयो पर जॾहिं क़ुर पढ़ी त मुस्लमान हज़रत उमर बि ईअं ई कयो न जेको मां तव्हांखे ॾसियां थो इन मां इलाहुकुम इलाहु
इन्नमा इलाहुकुमुल्लाह, तव्हांजो मबूद अल्लाह आहे, अल्लज़ी ला इलाहा इल्लाहु, हू अकेलो आहे, उही इबादत जो लाइक़ु आहे, उन अकेले खां घुरो। वसिअ कुल शइ इल्मा, हुन सभु शइ संस इल्म में आहे। ऐं पोइ थो चए त ए इंसानो या इहो ना ज़ुर्ब मसलन, हिकिड़ो मिसाल चए थो मां ॾियांव थो, फस्तमिउ लहू, कन ॾेई ॿुधो। इन लज़ीन तदउन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन मोलनि खे तव्हां सॼो था, लई युख़्लुक़ू ज़ुबाबन वलो बिश्तमु, त हिकु मख बि कोन था ठाहे सघनि, जेकॾहिं सभु गॾिजी पाण में कनि। हे मखा ॾिसो न, हे केॾी हिन में यानी इंजीनियरिंग आहे, तव्हां मखे पकिड़े कोन था सघो, अञा तव्हां वेझो वेंदव त अहिड़ा सेंसर अथसि, पर अॻिते थो चए ईअं युस्रिब ज़ुबाब शयनि, पर इहा त छॾियो, जेकॾहिं मख का शइ वात में विझे, ला यस्तन किज़ूह मिनू, त छॾाए कोन था सघो, ज़ौफ़ तालिब अल मतलूब, त जेको तालिब मतलूब कमज़ोर आहिनि। कीअं नथा छॾाए सघूं? जेकॾहिं मख जे स्ट्रक्चर खे ॾिसो त हिन में आंड्रो कोन्हे को, हिन में लिक्विड अथसि, इहा लिक्विड आंड्रे में थोरेक गैंग्लियन आहे, इहा लिक्विड आहे अहिड़े क़िस्म जी। जॾहिं बि कोई शइ वात में विझे थो त उहा इन पाणीअ में पई डिज़ॉल्व थी वञे ओॾीमहिल जो ओॾीमहिल, ऐं उहा मादे में बि उन वटि लिक्विड आहे। अञा कुकुड़ को शइ खाईंदो आहे, कुहंदा आहियूं त उनजे आंड्रे मां कढंदा आहियूं न दाणा, हिन में त लिक्विड में पवण सां शइ डिज़ॉल्व थी वञे, त इहो कीअं तव्हां हे जेकॾहिं खंड जो दाणो विझंदी हिन में त ओॾीमहिल डिज़ॉल्व थी वियो। हाणे डिज़ॉल्व थी वियो त तव्हां दाणो हिनखे मारे डाइसेट कंदो तॾहिं बि कोन निकिरंदो, तॾहिं तो रब साईं फरमाए ई यसलबुम ज़ुबाब शैयन, जेकॾहिं मखे हिकिड़ो खाई विझे का शइ खणे, ला यस्तन किज़ूम, न त तव्हां हुनखां छॾाए या उहो रिट्रीव नथा करे सघो, ज़ौफ़ तालिब अल मतलूब। ऐं अलाह फरमाए थो कज़ालिक नकुस अलैक मिन अंबाए मा क़द सबक़, अलाह तव्हांखे इहे स्टोरियूं ॿुधाए थो, साइंस जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, वक़द आतईनाक मिन लदुना ज़िक्रा, ऐं असां तव्हांखे इन्हीअ कम जे लाइ क़ुर तव्हांखे ॾिनो आहे। ऐं जेको आहे हिन ॻाल्हि खेनि सिधो रस्तो ॾेखारियो, जेकॾहिं तव्हांखे क़ुर सिधो रस्तो नथो ॾेखारे सघे, कम अहलक न क़बल मिन कुरून यमशुन मसाकिन, त तव्हांखे अॻु में केतिरियूं क़ौमूं क़ुर ते न हलण जे करे असां हुनखे हलाक कयो, ऐं तव्हां उन्हनि जे इलाइक़नि में घुमो फिरो था। इन फी ज़ालिकल आयात उलिल नुहा, हीअ जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि, इहे जेके सियाणा पाण खे चओ था, तव्हांजे लाइ त वधीक हिन में आहे। तंहिंजे करे जेको सो हीउ क़ुर पाक सभ खां पहिरीं सिंधी ज़बान में तर्जुमो थियो आहे। अवल तर्जुमा लिल क़ुर करीम लुग़ा सिंधिया कानत आम 884 मीलादीअ में थियो आहे, 884। हींअर हलूं पिया था कहिड़े साल में, 2026 में, त इन में पहिरीं सिंधी। उन खां अलावा हीउ क़ुर 114 ज़बानुनि में तर्जुमो थी चुको आहे, 114 ज़बान। ऐं इहो यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया में आहे त क़ुर पाक 114 ज़बान तर्जुमो थियो आहे। हाणे जेकॾहिं मुल्कनि में ॾिसूं त दुनिया में आहिनि टोटल 195 मुल्क इहो हुन में। इंग्लिश स्पीकिंग 22 मुल्कनि माना हिकिड़ो क़ुर तर्जुमे वारो, ठीकु थियो। फ्रेंच स्पीकिंग कंट्री 29 मुल्क माना हिकिड़ो क़ुर फ्रेंच में तर्जुमे वारो, माना 2 क़ुर इन घटि में घटि 51 मुल्कनि जे लाइ काफ़ी आहिनि। जर्मन स्पीकिंग 6 मुल्क आहिनि, माना हिकिड़ो क़ुर 6 मुल्क। ऐं इटेलियन स्पीकिंग 4-5 मुल्क आहिनि, माना हिकिड़ो क़ुर 5 मुल्क। अरबी 23 मुल्क, माना अरबी क़ुर सभिनी जा पूरो थींदो। टोटल थी विया 85 मुल्कनि जे लाइ घणा क़ुर, 1 2 3 4 5, 4 क़ुर तर्जुमे वारा, हिकिड़ो त अरबीअ में आहे, 85 मुल्कनि जे लाइ आहिनि। हाणे 195 मुल्कनि मां 85 त कढो त 4 क़ुर ॿिया, उन खां पोइ बचिया मुल्क 110 मुल्क, त 110 मुल्कनि जा तर्जुमा थिया आहिनि, 4 मथियां त 114 ज़बानुनि में क़ुर तर्जुमो थियो आहे। इन जो मतिलबु आहे त ऑल 195 वर्ल्ड कंट्रीज़ डू हैव क़ुर ट्रांसलेशन इन देयर मेन लैंग्वेज। इहो आहे क़ुर जो मौज़ो, त अलाह ताला हाणे हिननि खे पादर ठोकींदो, छो त हुननि जी ज़बान में तर्जुमो थी क़ुर पहुची वियो आहे। ईअं केरु न चवे त दादा मूंखे क़ुर जी माना कान थी अचे, ऐं तव्हांखे बि क़ुर जी माना पढ़णी आहे। इहो आहे हिन अॼोके ॾींहं जो मक़सदु। त इनशा अलाह ताला हिन रमज़ान शरीफ़ में ख़ुदा खे मञो, ॿाहूं थो ॿधां, तव्हां हिन रमज़ान में क़ुर पाक खे पंहिंजी ॿोलीअ में 30 सिपारा तर्जुमो करे वेंदव, त इनशा अलाह ताला तव्हां में उहा ताक़त ईंदी, ऐं इहे ठग तव्हांखे ठगे कोन सघंदा। तव्हां फ़िरके वारियत खां बची वेंदव, शिरक खां बची वेंदव, ऐं अलाह हिन क़ुर जे करे तव्हांजे घर में बरकत लाहींदो, रिज़्क़ लाहींदो, ऐं थी सघे थो त तव्हां आख़िरत में कामयाबु थी वञो। इनशा अलाह वरी सुभाणे साॻे टाइम ते मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।